30,000 जे आबादी वारो शहर गड़ीखेरो उहो बदकिस्मत शहर आहे जंहिंजी क़िस्मत में को बि इंसानी बुनियादी सहूलियतुनि वारो सुख लिखियल ई कोन्हे। तालीम सिहत त परे रही पर पीअण लाइ मिठो पाणी बि पैसनि ते वठिणो थो पए। हिन शहर पीपल्स पार्टीअ जी बुनियाद खां वठी अॼु ॾींहं ताईं शहीदनि जे नाले ते वोट लाइ झोली झलींदड़ कंहिं बि उमेदवार खे मायूस नाहे कयो। खेनि वोट ॾेई इक़्तिदार जे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे, पर मोट में हीउ शहर सदाईं मसइलनि जी धुबण में गरक रहियो आहे। मिठो पाणी, डिग्री कॉलेज ऐं नादरा ऑफिस जो मुतालबो कंदे क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन गुज़िरियल 2 सालनि खां कॾहिं सियारे जे सर्द ज़मीन त कॾहिं गर्मियुनि जी निटहण उस में तपियल रोडनि ते एहतजाज कंदे नज़र अचनि था, पर चूंडियल नुमाइंदनि खे का परवाह ई कोन्हे। अञा बि हू करोड़े अरबे रुपयनि जा तरक़ियाती कम करण जा दावेदार आहिनि, पर सिंध बलूचिस्तान खे मिलाईंदड़ बेगारी कैनाल जी हीअ तबाहल पुल जेका गड़ीखेरो खे ॿियनि शहरनि सां पिणु मिलाए थी, उन्हनि जी खोखरी दावनि जी पत वाइखी करे रही आहे। गुज़िरियल 1 साल खां प्रिंट, इलेक्ट्रिक तोड़े सोशल मीडिया ते पुल जी ज़बून हाली ऐं ख़तरनाकीअ बाबति ख़बरूं हली रहियूं आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा तोड़े इलाइक़े जा ऑफिसर शायदि कंहिं वॾे हादसे जा मुंतज़िर आहिनि। मां जेकब न्यूज़ अमर सिंधी तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां हिकु अहम इशू जेको बेगारी कैनाल जो पुल आहे उनजी तमामु ज़बून हालत थी वियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त ही 1836 में मुंहिंजे ख़्याल में इहो तामीर थियो। 2-3 दफ़ा ईअं तामीर थिया। उन में नाक़स मटीरियल जे करे उनजो सही माना सां कमु न थियो आहे। असांजो तमामु कोटिया जो लैन आहे। असां नथा चाहियूं त इहो वधीक को जानी नुक़सानु थी पए। असां चूंडियल नुमाइंदनि खां इहो हर वक़्तु निशानदेही कयो आहे त बाबा हीउ पुल ख़तमु थी वियो आहे, तव्हांजो रोज़ु लंघा हिते। इन खां अलावा ॿिया असांजा जेके बि एसी साहिब आया आहिनि, रेवेन्यू जा डिपार्टमेंट जा काफ़ी हिते मतिलबु अहम उहिदनि वारा माण्हू आया आहिनि, हितो लंघ थियो आहे, लेकिन हिन वक़्त ताईं पुल जो तमामु ज़बून हालत थी वियो आहे। असांजो हिकिड़ो ई पुल आहे, ॿियो को असांखे रस्तो ई न आहे जो असां शहर वारा असां ॿाहिरि आउट थी वञूं। सही, तव्हां जेका पुल ॾिसो था पिया, इहा मूं अॻु में बि गुज़ारिश कई त हीउ पुल 2005 खां वठी डैमेज आहे। हिन में कई हादसा थी चुका आहिनि। 2005 खां वठी कई गाॾियूं किरी चुकियूं आहिनि। वक़्तनि इन जे मथां सीमेंट जो प्लस्तर कराए इन जा ऐब ढकिया वेंदा आहिनि, लेकिन इन जी जेका सही नमूने सां मरम्मत या इन खे रिपेयर कोन कयो वियो आहे। हाणे बि तव्हां हिन जी हालत ॾिठी आहे। 1.5 साल खां वठी हिन में 3 खॾा पियल आहिनि। हितां MPA MNA जो गुज़र थिए थो, पर तव्हां ॾिसो सही केॾी न माना बेरहमी आहे उन्हनि जी, जो हितां गुज़रण जे बावजूदि सिंध बलूचिस्तान खे वाहिद मिलाईंदड़ हीउ पुल आहे, उनखे जेको आहे ठाहिण लाइ तयारु न आहिनि। हीअ दावाऊं त कनि था त असां जेको आहे हिन पंहिंजे टेन्यूअल में रिकॉर्ड तरक़ियाती कमु कराया आहिनि, पर शहर में दाख़िल थियण वक़्तु ई पुल हिननि जे मुंहं ते चढ़े थी, उहा हिननि खे नज़र नथी अचे त ॿिया हिननि रिकॉर्ड तरक़ियाती कमु कहिड़ा कराया हूंदा। इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे बेगारी पुल जी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बेगारी पुल ही को आम रस्तो उस्ता मोहम्मद, शदात कोट या दोदापुर या ॿियनि स्टेशन खे मिलाईंदड़ न आहे, बल्कि ही कोटा ऐं कराची खे मिलाईंदड़ रस्तो आहे। इंतिहाई अहिड़ी हालत आहे हिन वक़्तु बेगारी पुल जी, जेको आहे मां सम्झां थो उते वॾो नुक़सान जो अंदेशो थी सघे थो, वॾो अलमियो जनम वठी सघे थो जेकॾहिं हिन पुल खे न ठाहियो वियो। हीउ नंढिड़ो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे ऐं जेको अहम ऐं ज़रूरी आहे, त उन ते तवजो छो नथी ॾिनी वञे? छा भला इन जो इंतज़ारु कयो पियो वञे त को वॾो अलमियो जनम वठे, को वॾो नुक़सानु थिए, उन खां पोइ जेको आहे हीउ एक्शन वठंदा? मां जेकब न्यूज़ वारनि जो थोराइतो आहे जिन हिन इशू खे खयो आहे। असांजे गड़ी खैर जी मेन पुल जेकी आहे 3 शहरनि खे मिलाइण वारी, 2 साल वठी रोड जो शिकार आहे। कोई बि जानी नुक़सानु थी सघे थो, उनजो ज़िम्मेदार केरु आहे? हीअ शहरदारी आहे असांजो शहर गड़ी खेरो, उस्तो मोहम्मद, जैकाबाद ऐं शदाकोट खे मिलाईंदड़ रोड आहे। हिन टाइम ते पुल के मरमत लाइ को वॾो ऑफिसर अमलदार न आहे पहुतो। असां पुरज़ोर अपील कयूं था वॾे ऑफिसरनि खां, अमलदारनि खां, त महिरबानी करे असांजे गड़ी खेर जे पुल खे बहाल कयो वञे। बेगारी पुल तक़रीबन 4 साल खां वठी जेका आहे इन पोज़ीशन में आहे। हितां MPA जो बि किरास आहे, MNA जो बि किरास आहे, कमिश्नर जो, तक़रीबन सिंध गड़ी खेरे जा जेके इलाइक़े जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जो बि किरासिंग आहे। लेकिन अॼु ॾींहं ताईं कोई बि ज़िम्मेवार शख़्सियत इन पुल जे लाइ न करे सघियो आहे, न ॻाल्हाए सघियो आहे, न कमु कराए सघियो आहे। हालत इहा लॻी पई आहे जो जेकॾहिं 5 मिंट बि जेकॾहिं 2 गाॾियूं अची था वञनि त उते अधु कलाक, मुनो कलाक लॻी थो वञे ऐं ख़ौफ़ आहे, इंतिहाई ख़तरो आहे
छो त ॿिन्ही साइडनि खां उहो टुटी चुको आहे, हेठि उनजी भित वेहिजी चुकी आहे छित, ऐं आख़िर में हिन साइड खां बि उहा सिध 3 साइडनि खां उहा भित वेहिजी चुकी आहे। उहा इन जाइ ते जेके 10 व्हीलर ट्रकां हितां क्रॉस था कनि, इहे सिंध ऐं बलूचिस्तान जो बॉर्डर वारो शहरु आहे, हितां बलूचिस्तान खां 10 व्हीलर ट्रकां था अचनि और सिंध खां 10 व्हीलर ट्रकां था अचनि। उहे जेके कणिक या चांवरनि जा जेके लोडिंग आहिनि उहे ॿाहिरि वञनि था, उहे हितां जी क्रॉसिंग आहे। इन पुल जी इंतिहाई ख़स्ता हालत आहे ऐं असां हैरत आहियूं जो इन रोड खे ॾिसंदे MP MLA पाण बि क्रॉस था कनि। कई चकर हितां MP साहिबु आयो आहे, उहो इन्हनि खे हिते बि उन खे अधु घंटो मुनो घंटो लॻी वियो आहे उन्हनि खे उते बीहण में, उते फासिजी वियो आहे। त लिहाज़ा असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे गड़ी खेरे जो वाहिद पुल आहे जेको सिंध ऐं बलूचिस्तान जो क्रॉसिंग जो रस्तो आहे, जेकर इहो रही वियो त हिते तमामु पोइ त रस्तो ई ॿिए माण्हू खे न आहे। हालत इहा आहे बाईपास जी, बाईपास उते ख़तमु लॻो पियो आहे जो माण्हू ॿाहिरियों को अचण वञण ते हितां जी सवारी जे लाइ तमामु मुश्किलातूं पैदा थींदा ऐं इंतिहाई ख़तरे जी ॻाल्हि आहे। ईअं न कोई इंसानी जान जो नुक़सानु थिए। असां अपील था कयूं वरी बि इन्हनि शयुनि खे जेके ज़िम्मेवार शख़्सियतूं आहिनि त उहे बेगारी पुल ते मथो तवजा ॾियनि। हितां जा शहरवासी चूंडियल नुमाइंदनि खां इहो पुछण जो पूरो हक़ रखनि था त 2-3 लख जे ख़र्च सां ठहंदड़ हीअ पुल आख़िर कॾहिं ठहंदी।